ओडेरोलाल वासी नौजवान हिरख जी सखर मां अगवा थी वियो आहे, जंहिंजी वीडियो पिणु वायरल थी वई आहे। धाड़ेलनि नौजवान जी बाज़ियाबी लाइ 50 लाख रुपया भुंग तलब करे वरितो। ॻोठ बचल वरिया वासी अमीर अली हिरख जी अगवा थी वियो आहे। धाड़ेलनि नौजवान जी वीडियो वायरल करे छॾी। संदसि बाज़ियाबी लाइ 50 लाख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त ओडेरोलाल वासी नौजवान हिरख जी सखर मां अगवा थी वियो आहे, जंहिंजी वीडियो पिणु वायरल थी वई आहे। धाड़ेलनि नौजवान जी बाज़ियाबी लाइ 50 लाख रुपया भुंग तलब करे वरितो। ॻोठ बचल वरिया वासी अमीर अली हिरख जी अगवा थी वियो आहे। धाड़ेलनि नौजवान जी वीडियो वायरल करे छॾी। संदसि चवणु आहे त 50 लाख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका मां सां शेयर करे आहियूं त ओडेरोलाल वासी नौजवान हिरख जी सखर मां अगवा थी वियो आहे, जंहिंजी वीडियो पिणु वायरल थी वई आहे। धाड़ेलनि नौजवान जी बाज़ियाबी लाइ 50 लाख रुपया भुंग तलब करे वरितो। ॻोठ बचल वरिया वासी अमीर अली हिरख जी अगवा थी वियो आहे। धाड़ेलनि नौजवान जी वीडियो वायरल करे छॾी। संदसि बाज़ियाबी लाइ 50 लाख रुपया भुंग तलब कयो वियो आहे।